बबर रोय में सिंध के वकीलन जो सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ धरणो 8 ॾींहं भी जारी। सियासी समाजी कौमपरस्त तंजीमुन सिविल सोसाइटी औरतुनि ऐं ॿारनि जी वॾे अंग में शिरकत। आमिर वड़ाई जो चवणु आहे त केनाल रद्द करण जे नोटिफिकेशन खां सवाइ का बि ॻाल्हि क़बूल न कई वेंदी। जेसिताईं केनाल रद्द करण जो लिखत में फ़ैसिलो न थींदो धरणो जारी रहंदो। केनालनि जो मसइलो हल थियण खां पोइ ज़मीनूं धारनि हवाले करण खिलाफ हिकमत अमली जोड़ी वेंदी। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आहे त केनालनि जो मनसूबो ख़त्म थी चुको आहे। सीसीआई जे इजलास में बाज़ाब्ता ऐलान भी थी वेंदो। हू कालाबाग डैम वांगुरु केनालनि जो मनसूबो भी दफ़न कराए छॾींदा। इरसा सर्टिफिकेट सबब केनालनि जो मनसूबो सीसीआई मां ई रद्द थींदो। गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में 8 मेंबर आहिनि। वज़ीर आज़म खे मनसूबो रद्द करण जो अख़्तियार नाहे। नोटिफिकेशन जी कहिड़ी हैसियत आहे? आईनी कानूनी नमूने रिथा रद्द कराई वेंदी। वज़ीर आज़म खां नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो कंदड़ ॿुधाइनि त छा मनसूबो संदसि सही सां शुरू थियो आहे। मनसूबो वज़ीर आज़म जी मंज़ूरीअ सां शुरू न थियो आहे त संदसि सही सां ख़त्म कीअं थींदो। हर पासे खां तस्दीक थी आहे त केनालनि ते को बि कमु न थियो आहे। हू हुकूमत किराए सघनि था पर कहिड़ी ज़मानत आहे त केनालनि जो मनसूबो ख़त्म थी वेंदो। हुकूमत ख़त्म थियण खां पोइ निगरान हुकूमत अची वई ऐं कुझु अहिड़ा फ़ैसिला थी विया त केरु जवाबदार हूंदो। पीपी निंड में भी सिंध जे मफ़ादनि ख़िलाफ़ कमु न कंदे। केनालनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा ख़त्म थियण घुरिजनि। बबर लोहे में धरणो हणंदड़ क़यादत सां राब्ते जी कोशिश कई पई वञे। तकरारी केनालनि वारे मनसूबे ते गौर लाइ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास 2 मई ते तलब करण जो नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जे इजलास जी सदारत कंदो। चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सेक्रेटरियुनि खे इजलास में शिरकत जी दावत। सीसीआई सेक्रेटेरिएट इजलास तलब करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां फ़ोन ते राब्तो। केनालनि बाबति फ़ैसिले खां आगाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत को बि तकरारी कमु न कंदे। केनालनि जे मनसूबे ते 2 मई ते गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास तलब कयो वियो आहे। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त सीसीआई जी मंज़ूरी खां सवाइ केनालनि ते कमु शुरू छो कयो वियो। जेसिताईं नोटिफिकेशन जारी न थींदो तेसिताईं गैर यकीनी जो ख़ात्मो न थींदो। SUP सरबराह ज़ैन शाह जो आहे त केनालनि जे मनसूबे ते हुकूमत धोखो कयो। जदोजहद जारी रहंदी। सरकारी ज़मीनुनि जी अलाटमेंट में भी क़बूल न आहे। CCI में सिंध जो हिकु मेंबर रुगो कागज़ी कार्रवाई लाइ आहे जेको सूबे जे मफ़ाद में न आहे। सिंध जे माण्हुनि जी जदोजहद रेफरेंडम आहे। केनालनि जो मामिलो कंहिं कमेटी जो मोहताज न आहे। सदर तकरारी मनसूबे जी मंज़ूरी सां गॾु फंड भी जारी कया आहिनि। पंजाब हुकूमत पहिरियों अधु कमु शुरू करे पोइ ठीका ॾींदी आहे। JUI अखबार राशिद महमूद सूबरे जो चवणु आहे त नोटिफिकेशन जारी थियण ताईं तकरारी केनालनि जो मनसूबो बरक़रार रहंदो। वकीलनि जी तहरीक ऐं धरणे लाइ मुज़ाहिरा कंदड़नि खे सदिन ताईं यादि रखियो वेंदो। सिंधी माण्हुनि खे हिक ॿिए सां विढ़ाइण जी साज़िश कई पई वञे। 2 मई खां पोइ वॾे वज़ीर खे हार पाराइण लाइ वज़ीर आला हाउस जे घेराव बाबति फ़ैसिलो थींदो। रोहिड़ी इंटरचेंज वटि पीपी जो जलसो थी रहियो आहे। पिंडाल तयार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। पीपी जलसे खे जश्न सिंधु जो नालो ॾेई छॾियो। नासिर शाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ केनालनि जो मनसूबो रद्द करण जो ऐलान कयो आहे। केनालनि जो मनसूबो रद्द थियण ते जश्न सिंधु जे उनवान हेठि जलसो कयो पियो वञे। CCI इजलास में केनालनि जो मनसूबो रद्द थियण जो नोटिफिकेशन जारी थींदो। सेनेट में भारतीय कदमनि खिलाफ मज़म्मती ठाराह इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त पाकिस्तान जो पाणी रोकण जंग जो ऐलान तस्वुरु कयो वेंदो। पाणी 24 करोड़ पाकिस्तानियुनि जी लाइफ लाइन आहे। भारत खे हिकतरफ़ी तौर सिंध तास मुआहिदो मुअतल करण जा अख़्तियार न आहिनि। हथियारबंद फ़ौज कंहिं बि क़िस्म जी अगभराई खे कंहिं ॾियण लाइ तयार आहे। पाकिस्तान एटमी ऐं मीज़ाइल ताक़त आहे। कंहिं बि ग़लती खां पासो करणु घुरिजे। सार्क वीज़ा ते आयल भारतीय 48 कलाकनि अंदरि मुल्क छॾे वञनि।
लाड़काणे में नारी पुरसरार नमूने गुम वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो SSP चौक ते धरणो वारसनि जो चवणु आहे त मुल्क खोखर खे अगवा कयो वियो आहे। पुलिस संदसि बाज़ियाबी लाइ क़दम न खणी रही आहे।